सिद्दीक़ बलोच अॼु सुबुह जो ही वाक़ियो पेश आयो आहे। ॾाढो अफ़सोस ऐं दिलि ॾारींदड़ वाक़ियो। हिते जा तमामु ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि। ही जेको आहे सो ओस्मान ख़ासकली जो ॻोठु आहे। इन में पंहिंजो ॿुघिया ऐं मल्हा ऐं ख़ासकली जेके आहिनि से इन ॻोठ में हूंदा आहिनि। ॿियूं बि क़ौमियूं आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि, पर इहे ख़ासि करे तक़रीबन माहीगीरीअ जो कारोबार कंदा आहिनि। जे वेंदा आहिनि त महिनू 15-15 ॾींहं शिकार ते या अञा वधीक बि लॻी सघे थो। हाणे ही जेको वाक़ियो आयो आहे, ॾुख ॾारींदड़ वाक़ियो, हे अहिड़े मौतमार जेका जाइ हूंदी आहे जंहिंखे असां समुंड चऊं, उते निकिरी वेंदा आहिनि ऐं पेट गुज़र सफ़र लाइ करे एॾो रिस्क खणंदा आहिनि। वरी जॾहिं अहिड़ो हादसो जॾहिं पेश ईंदो आहे, इहो ॾाढो ॾुखाईंदड़ पेश ईंदो आहे। हिते जा जेके हिननि जा औलाद बि आहिनि, नंढड़ा मासूम औलाद आहिनि, हिननि जी हाणे पोइवारी करण वारो त हाणे त उहो हलियो वियो, पर मक़सदु इहो आहे त हाणे हिननि जी पोइवारी करण वारा जेके बि हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ करे ज़ाहिर आहे ही फिशर फोक वारनि खे गुज़ारिश कजे थी ऐं हुकूमत खे बि अपील कजे थी ऐं हिते जूं जेके माहीगीरनि जो जेको ॿेड़ो हूंदो आहे, उन्हनि खे बि माण्हू गुज़ारिश करे सघे थो त हिन मिसकीन जी ज़्यादा खां ज़्यादा मदद कई वञे, इमदाद कई वञे, जीअं त हीअ वीचारा नंढड़ा ऐं सन्हा बच्चा पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। ऐं उन जे लाइ करे असां पुरज़ोर अपील कंदासीं जेतिरो थी सघे वधि खां वधि हिननि जो ताउन कयो वञे। अहिड़ा वाक़िया थींदा पिया रहनि ऐं असांजे वस वारनि जो कमु आहे त हिननि जो वधि खां वधि मदद कजे, जीअं त हिकिड़ो त हिननि जो कारोबार में बि इज़ाफ़ो, छो जो मच्छी जो शिकार हिकिड़ी मजबूरी बि हूंदी आहे अवाम जे लाइ करे, हुकूमत जे लाइ करे ऐं ग़रीब माण्हुनि जो हिकिड़ो वॾे में वॾो रोज़गारु आहे। ऐं उन जे लाइ करे हिननि माण्हुनि खे जेकॾहिं हिननि जी हिमत अफ़ज़ाई न कई वेंदी त आउं सम्झां थो इहो हिकिड़ो वॾो अलमियो थींदो ऐं वॾो नुक़सानु थींदो। महिरबानी।